अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज, मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ॼाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज मुजस्समे सिंध ऐं कराची जाने सिंध, ताज जोयो। 2 फेबरवरी 2013 ईस्वीअ ते सुबुह जो 8:58 ऐं 40 सेकंड ते डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो मोबाइल ते मैसेज पहुतो, अदा सिराज हलियो वियो, असांखे यतीम करे। मैसेज पढ़ी मूंखां रड़ निकिरी वई। अल्लाह, अॼु न रुगो सिराज जो ख़ानदान पर सॼी सिंध जी दानिश यतीम थी वई। हिकदमि इमदाद ड्राइवर खे फ़ोन कयमि। अक्सर मोकिलण वारनि ॾींहंनि ते ड्राइवर फ़ोन न खणंदा आहिनि, पर अॼु इमदाद फ़ोन खणी वरिती। वो हैदराबाद शहर खां पर भरो किरड़ सोलंकीअ जे ॻोठ में बाईपास सां लॻोलॻि रहंदो आहे। खेसि चयमि त रिक्शा करे ऑफिस में तुर्त पहुची वञे। 10 वॻे कराची पुॼणो आहे, जो सिराज साहब गुज़ारे वियो आहे। कुझु दोस्तनि खे बि मोबाइल ते हिन अलमनाक वाक़िए जो ॼाण ॾिनुमि। सैद कलंदर शाह लकियारी, मोहम्मद उस्मान मेमण, मदद अली सिंधी ऐं ज़ाहिद उठे फ़ोन ते पुछा कई त कराचीअ लाइ केॾी महिल निकिरंदव। मूंखे 10 वॻे जो ॿुधायो ऐं ख़ुदि रक्षा ते ऑफिस पहुतुसि। इमदाद ऐं सभु हमरा 10 बजे ताईं पहुची विया। हिकदमि कराची रवाना थियासूं। वाट ते मुख़्तलिफ़ चैनलनि आवाज़, सिंध, मेरान ऐं KTN जे नुमाइंदनि सिराज साहब बाबति ताज़ियती तासरात वठणु शुरू कया। नूरियाबाद मस क्रॉस कई हूंदीसूं त सन मां मुंहिंजी भाइटी मारीअ जो फ़ोन आयो। संदसि रोअण हार को आवाज़ ॿुधी हिकदमि चयमि, छो बाबा, छा थियो? 1 सेकंड जी ख़ामोशी ऐं सुॾकनि गाॾो लफ़्ज़नि में चयाईं, चाचा तव्हां चैनल ते अव्हां लाइ पटी पई हले, छा बाबति? त तव्हां गुज़ारे। उहो वधीक ॻाल्हाए न सघी। ईअं कराचीअ ताईं ॾहाको खनि दोस्तनि जा बि फ़ोन आया ऐं हिकु दोस्त ॿुधायो, तव्हांजे फेसबुक ते बि अव्हां बाबति फ़ोटूअ सां ॼाण ॾिनो वियो आहे। ॾाढी हैरत थी त जंहिं चैनल सभ खां अॻु सिराज साहब बाबति मूंखां ताज़ियती तासुरात वरिता हुआ, उन ते ई मुंहिंजी वफ़ात जी पटी पई हले। हिकदमि शौकत चाचड़ ऐं तोलाराम सोटड़ सां मोबाइल ते राब्तो कयमि त ऑफिस वञी मुंहिंजे फेसबुक तां मुंहिंजे मौत जी ख़बर हटाए सिराज साहब बाबति इनसाइक्लोपीडिया सिंधियाना जे 7 जिल्द लाइ कंपोज़ कयल प्रोफाइल रखी छॾियनि। हुन ईअं ई कयो। तॾहिं वञी दोस्तनि यारनि जे फ़ोननि में घटिताई आई। मूं सोचियो ही सभु कुझु कीअं थियो। आउं जीअरो आहियां ऐं सिराज साहब हुन पार उसी वियो आहे। छा ईअं त न आहे त सिराज असां सभिनी खे ज़िंदगी बख़्शे पाण परलोक पधारे वियो? हा, इहा हक़ीक़त आहे त क़ौमुनि जा सचा अदीब पंहिंजी ज़िंदगियुनि जी भेटा ॾेई वतन ऐं क़ौम खे जियारे वेंदा आहिनि, जावदाने ज़िंदगी बख़्शे वेंदा आहिनि। सिंध जे सचनि अदीबनि ऐं शाइरनि बि हमेशह उहो ई पैगाम ॾिनो आहे। सिंधड़ी रहे, असां न रहियासीं त छा थियो? रशीद भट्टी। जो क़ौम जियारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। उस्ताद बुखारी। उन में के बि ॿराया न आहिनि त सिराज सिंध संवार ऐं क़ौम उजार अदीब ऐं दानिश्वर हो। हिन जी सोच, कलम ऐं अमल में सिंध जो औजल आईंदो हो। हिन जा सपना, हिन जूं साबियाऊं सिंध सां ई वाॻियल हुयूं। हिन जा आदर्श ऐं हिन जूं मुहबतूं जदीद, हसीन, तरक़ी पज़ीर, ख़ुशहाल ऐं हर फुर लुट खां आजी, ख़ुदि मुख़्तार ऐं ख़ुदि अख़्तियार सिंध लाइ हुयूं। हू मुजस्समे सिंध हो। हिन जो हर हवालो मुकमिल हो। हू हिकु मुकमिल इंसान हो, हिकु मुकमिल पीउ ऐं मुकमिल भाउ हो। मुकमिल अदीब ऐं दानिश्वर हो, मुकमिल कहाणीकार ऐं नावल निगार हो, मुकमिल नाटक नवीस ऐं मुहक़िक़ हो, मुकमिल माहिर लिसानियात ऐं कानूनदान हो, मुकमिल एडिटर ऐं सहाफ़ी हो। पर हुननि समूरनि हवालनि सां गॾु हिकु मुकमिल शाइर बि हो, जंहिंजी शायदि केतिरनि खे ख़बर न हुजे या कनि जे लाइ हिकु इंकिशाफ़ हुजे। हिन एॾे पुख़्ते, एॾे जटरादार, एॾी पुख़्ती, एॾी जटरादार
ऐं एॾी सघारी ऐं एॾी फ़िक्री ऐं फ़नी तौरु भरपूर शाइरी कई आहे जो हू मश्क़ सुखनि जारी रखे हा त अयाज़ खणी न बि थिए हा पर शमशीर ऐं इमदाद जे जोड़ जो शाइर ज़रूरु थिए हा। उहा मुंहिंजी दावा आहे, अक़ीदत न आहे। शाइरीअ जा नकात सगन आहूजा अलहदाद ॿोयो ऐं ज़ुल्फ़कार राशिदी ज़िंदा हुजनि हा त उहे मूंसां ज़रूरु इतफ़ाक़ कनि हा। भला सिराज जी उहा कहिड़ी अदा ऐं ख़ुसूसियत हुई, उहो सिराज जो कहिड़ो गुण या कहिड़ी सलाहियत हुई जो इल्म ऐं ॼाण जो परोहत मोहम्मद इब्राहिम जोयो मोहम्मद उस्मान ॾीपलाईअ जे क़ुर प्रेस ते प्रूफ ॾिसंदड़ वीपियूं कंदड़ ऐं तर्जुमा कंदड़ 20-19 सालनि जे गभरू जवान BA जे नौजवान शागिर्द सिराज खे छिके अदबी बोर्ड में वठी आयो ऐं पोइ दुनिया ॾिठो त हिननि ॿिन्हिनि पोरियतनि अदीबनि सिंधी अदबी बोर्ड में वेही सिंधी माण्हुनि ऐं सिंधी ज़ुबान खे ज़हनी सफ़र में केतिरो न अॻु भरो ऐं पाण भरो कयो। सिराज जे ॿियनि समूरनि हवालनि ते ताज़ियती रेफरेंस में मौजूदु ॾाहा ऐं अदीब ॻाल्हाईंदा पर आउं जीअं त कंहिं वक़्तु शाइर हुउसि ऐं शाइरी अञा बि मुंहिंजी सिरिश्त ऐं रत सत में समायल आहे। उन करे आउं चाहियां थो त आउं सिराज जे शाइर वारे रुख ते ई रोशनी विझां। मूंखे सिराज जी शाइरीअ जो बिन थोरो ज़ख़ीरो हथ आयो आहे जंहिंजो तफ़सील हिन रीति आहे। गीत 5 अदद, नज़म 1 अदद, आज़ाद नज़म 5 अदद, संगीत नाटक 1 अदद, तंद तंवार सुर भेरवीअ ते मबनी आज़ाद नज़म में, मंजूम तर्जुमा 2 अदद। जहिड़ी रीति काज़ी काज़न जा 7 बैत लबी डॉक्टर दाऊद पोटरे साहब खे आसासी दौर जो अहम शाइर करार ॾिनो हो ऐं अॼु हीरे ठकर जी तहक़ीक़ खां पोइ हू न रुगो समन अरगूननि जे दौर जो अहम पर वॾो शाइर साबित थी चुको आहे। तहिड़ीअ रीति सिराज खे हिननि 10-12 शहरनि जे बुनियाद ते पंहिंजे दौर जो अहम शाइर सॾींदे आउं कंहिं बि सूरत में घबराहट जो शिकार न आहियां। बाक़ी खेसि वॾो शाइर सॾण जी जिसारत नथो करे सघां छो त नंबरनि जी क़तार जा उम्मीदवार शाइर किथे मूंखे संसार न करे विझनि। आउं फ़क़ति मुठ मां खरार जी ख़बर पवण वारी कसोटीअ ऐं तनक़ीद जे सिराण ते सिराज जे गीतनि नज़म आज़ाद नज़मनि ऐं संगीत नाटक जा कुझु टुकड़ा ऐं हिकु मुकमिल आज़ाद नज़म हिन महफ़िल में पेश करण जी इजाज़त घुरां थो। गीत जी वसफ़ ॿोली ऐं अहसासनि खां अवां सभु अदीब शाइर ऐं अदब दोस्त आगाह आहियो। उन करे उन्हनि रुखनि ते कलम आराई करण बदिरां आउं सिर्फ़ु गीतनि जा कुझु बंद पेश करियां थो। गीत नंबर 1, साथी बाक़ी थोरी रात चांड्रो की ॾिस झातियूं पायो दिलि खे विझे थी घायो घायो साह सुकाए तुंहिंजी तात साथी बाक़ी थोरी रात तारा तुंहिंजी राह ॾिसनि था थकिजी थकिजी नेठि खिड़नि था शायदि थींदी ईअं प्रभात साथी बाक़ी थोरी रात 6 बंदनि मां 2 बंद। गीत ॿियो, ज़हन में उभरिया चंड सितारा माक भरी का मुखड़ी ॼण त खिली कुमाई तुंहिंजी यादि जो आई मिठड़ा मन सुॾकियो आशा तड़पी आस जी शम्मा उझाणी लुछंदे राति विहाणी तुंहिंजी यादि जो आई मिठड़ा 6 बंदनि मां 2 बंद। गीत टियों, मुर्क उहाजा वरिया पुराणी पंहिंजे चपनि ते खोली छो थी पंहिंजे मुंहं में हर हर जानी पंहिंजे पाण खे ॻोल्ही छो थी यादि त हूंदई प्रीत छिनी तो नातो टोड़े मूंखां हो कीअं पलव छॾायो मुंहिंजे अखियुनि जे हिन सागर में हाणे त को बि किनारो नाहे पोइ भला ही तुंहिंजे अखियुनि में तूफ़ाननि जो इशारो छा आहे यादि त हूंदई नींहं निहोड़े तो मुंहुं मोड़े मूंखां हो कीअं पलव छॾायो 4 बंदनि मां पहिरियां 2 बंद। मथियां गीतनि जा मुख़्तसर मिसाल पढ़ी ऐं ॿुधी ॿोली हैयत अहसासनि कैफ़ियतुनि ॾांव ऐं ॾात जे ख़्याल खां केरु चवंदो त सिराज जा ही गीत बरदे तनवीर उस्ताद ऐं इमदाद जे गीतनि खां के घटि मयार वारा गीत आहिनि। हिते आउं सिराज जी हिकु ई ख़ूबसूरत नज़म कूंज जे मतले वारियूं 2 सिटूं ऐं 1 बंद नमूने तौरु ॾियां थो। ही नज़म हिकु मतले 4 बंदनि ऐं 1 मक़ता ते मुश्तमिल आहे। नज़म जी हयत जो बिन नओं अंदाज़ आहे त उन जो वज़न बि बिन मुतरनम आकाश जे बेअंत स्याहुनि में रुगी रुञ
तुंहिंजे त अखियुनि में थी अज़ल खां बखे उञ ओ कूंज संदहि रूह संदी प्यास बुझे कीअं थी रूह खे बंभलाए संदहि दर्द भरी लात ॼण यादि जो पड़लाओ उमंगनि खे धुतारे ॻोल्हा जे सनम खाने में सुॾके थी पई रात माहौल बि ख़ामोश रही लुड़क थो हारे ओ कूंज संदहि रूह संदी प्यास बुझे कीअं चाही नज़म पढ़ंदे उन में आबशार जहिड़ी रवानी ऐं तरन्नुम ऐं तासुर जी वहदत महसूस नथी थिए जे हा त फ़िराक गोरखपुरीअ जी नज़म लाइ पेश कयल कसवटीअ ते हिन नज़म खे ओस परखे सघिजे थो सिराज जा मुंहिंजे कलेक्शन मेड़ीअ चूंडीअ में 5 आज़ाद नज़म आहिनि प्रेम पार्क में कराची बाज़गश्त अंदर सभा ऐं यादि जा ताबूत जंहिं संगीत नाटक तंद तंवार बि आज़ाद नज़म जे फारम ऐं हैयत ते लिखियलु आहे हिते हिकु आज़ाद नज़म बिना तबसरे ऐं संगीत नाटक जो टुकड़ो पेश करण खां पोइ आज़ाद नज़म कराचीअ जो मुख़्तसर जाइज़ो पेश कंदुसि प्रेम पार्क में आज़ाद नज़म रात आउं सोचींदो रहियसि चुपचाप केॾी अज़मत आहे चंड तारनि में दिलि चयो त पर लॻाए उॾामिजे नीलंगू आसमान जे अङण में चंड तारनि सां गॾिजी रक़्स कजे रात जे दिलि नवाज़ दोशीज़ा जॾहिं संवारे दराज़ ज़ुल्फ़नि खे मां सहर जे शुआए नूर सां गॾिजी गुल जे सीने में जज़ब थी वञा ऐं पोइ ज़ी हयात ख़ुशबू सां हुस्न तख़लीक़ खे बख़्शां अहिड़ी सुगंध जा मुंहिंजे मासूम लुड़कनि सां वासिजी काइनात जी अज़ीम वुसअतुनि में ज़िंदगीअ जे उदास वीराननि खे का नई हयात बख़्शे ऐं जेकॾहिं हूअ किथे नज़र जे साम्हूं रक़्स कंदे ऐं मुरकंदे अचे ऐं जेकॾहिं हूअ किथे नज़र जे साम्हूं रक़्स कंदी ऐं मुरकंदी अचे हुन जे नरम गुदास सीने में दाइमी ख्वाब बणिजी सुम्ही रहां पर हिन कारेगाह हस्तीअ में एॾी फ़ुर्सत किथे जो को ॾिसी सघे पंहिंजे ख्वाबनि जो ही हसीन ताबीर कारी रात ऐं प्रेम पार्क में ऐं ज़िंदगीअ जे साज़ ते नगमागू ख़ामोशुनि जे सीने में जज़ब थी सोचींदो रहियसि चुपचाप अॼु बि पेरनि में आहे उहा ई ज़ंजीर उहे ई पाबंदियूं उहो ई दस्तूर चंद जाबिर ऐं हज़ार हा मजबूर सिंधीअ में पहिरियों संगीत नाटक मंज़ूम ड्रामो ओपेरा मिर्ज़ा कलीज बेग लैला मजनू 1880 ईस्वीअ में लिखियो हो उन खां पोइ ॿियो संगीत नाटक मशहूरु शाइर अर्जन शाद जो ॾाहियूं ॾुख ॾिसनि 1966 ईस्वी मिले थो जंहिंखां पोइ शेख अयाज़ जा 3 संगीत नाटक दोदे सुमिरे जो मौत रनीकोट जा धाड़ेल ऐं भगत सिंह खे फांसी मिलनि था पहिरियां 2 संगीत नाटक कीजो बीजल ॿोलियो किताब 1960 ईस्वीअ में छपियल आहिनि ऐं आख़िरी संगीत नाटक हिन 1971 ईस्वी धारे लिखियो सिंधी संगीत नाटकनि में हिन वक़्त ताईं सिर्फ़ु उहे नाटक ई शुमार कया वेंदा आहिनि जॾहिं 1964 ईस्वी धारे सिराज विक संगीत नाटक तुंहिंजी तंद तंवार लिखियो हो जेको सदा सुहागण रागिणी भैरवीअ जे सुर ते मबनी आज़ाद नज़म हो ऐं फ़नी पेशकश ऐं ॾेखनि जे हवाले सां अयाज़ जे संगीत नाटकनि सां बरमेची बीठो आहे हिन नाटक जे ॾेख पहिरें जी कुझु झलक पेश करियां थो ॾेख पहिरियों पस मंज़र में कंहिं लंघे जो दुहल वॼाए पढ़ो ॾियण जो आवाज़ु ॿुधण में थो अचे ऐं उन सां गॾु माण्हुनि जो शोर बि ॿुधिजे थो एक्शन शुरू थियण ते पढ़े जो आवाज़ु साफ़ अचे थो जेको जोधो सिंध जे राजा ॾियाच जो सिर आणींदो थाल टकनि जो माणींदो फेर ते डोंके जो आवाज़ु ऐं पोइ दुहल जो आवाज़ु ऐं माण्हुनि जो शोर तमामु झको थी वञे थो बीजल जी ज़ाल ओ बीजल जी माउ बीजल माउ ॿुधी थी शहर लंघो पियो अॼु होका ॾे राजमुखीअ जी ही पधराई शहर लंघे पई ॻाए जेको जोधो सिंध जे राजा राय ॾियाच जो सिर आणींदो थाल टकनि जो सो माणींदो बीजल मां थाल टकनि जो छाजे लाइ ॾियाच जो सिर छाजे लाइ हाय अला
इंसाननि खे थियो छा आहे, इंसान धणीअ जो पाछो, उन जे सिर जी क़ीमत थाल टकनि जो। माण्हू पोइ माण्हू छाजो, जंग मिरूं ऐं माण्हूअ में फ़र्क़ु तॾहिं रहंदो छाजो। हीउ चइनि ॾेखनि ते मुश्तमिल नाटक हिकु शाहकार नाटक आहे जेको सिंध जे हिकु लोक दास्तान लोक रिवायत ते मुश्तमिल आहे। आख़िर में आउं सिराज जो शाहकार आज़ाद नज़म कराची पेश करे उन जे जाइज़े ते पंहिंजो मक़ालो पूरो कंदुसि। कराची। ए कराची सिंध जा सिंगार ऐं रूहे वतन, तुंहिंजे माज़ीअ खे सलाम, तुंहिंजे माज़ीअ मुंहिंजे माज़ीअ खे सलाम। हा उहो माज़ी जो बेहद रोशनो ताबान हुयो, जंहिंमें रोशन हा उम्मीदुनि जा चिराग, आरज़ुअनि जा हज़ारे चंड उभरिया ऐं उम्मीदुनि जा सितारा जाॻिया। अमनो आज़ादीअ संदे आकाश ते कल्पनाउनि ऐं उमंगुनि जे थधीअ चांडाण में हल्की हल्की जोत जे मांडाण में मिठड़ा मिठड़ा गीत थे मुर्किया हिते, ॼण ही को देस ई गीतनि जो हो, गीतनि ऐं नगमनि जो देस। गीत अहिड़ा जन में हो कंहिं सुहागण सुंदरीअ जे नरगसी नेणनि जो कैफ़। छुलकंदड़ आबे हयात ए कराची, जाने सिंध रूहे वतन। ए सितारनि जी ज़मीन ए अप्सराउनि जा वतन, तुंहिंजे मिटीअ जे मथां अॼु बि आहिनि चमकंदड़ माज़ीअ जा नक्श। तुंहिंजे मिटीअ मां अचे थी जा सुगंध, सा ॿुधाए थी हज़ारे दास्तान। अॼु बि तुंहिंजूं बिल्डिंगूं थियूं साख ॾियनि, अॼु बि तुंहिंजा गुलकदा था ॾकंदे ॾकंदे चवनि। जंहिंजे बुनियादनि ते बीठल ही तिजारत गाह था खोखली तहज़ीब जी चुगली हणनि। सिंध जे माज़ीअ जी अज़मत तूं हुईं सिंध जे तहज़ीब जो सूरजमुखी, ॼण हुईं तूं शाह जी हिकु सूरमी मज़हबी विछनि खां दूर, तो में हो ॼण अमने आलम जो मिसाल। ज़िंदगीअ जे अज़्म जी ताबिंदगी, आदमियत जो सुहाग। ए कराची, जाने सिंध रूहे वतन। अॼु बि तूं सौदागरनि जो शहर हुईं, अॻु बि तूं सौदागरनि जो शहर हुईं, अॼु बि तूं सौदागरनि जो आ वतन। पर ॿिन्ही सौदागरनि में फ़र्क़ु आहे। अॻु जा सौदागर कंदा हुआ सिर्फ़ु हिकु सौदागिरी, सिर ॾेई पंहिंजे वतन खे ग़ैर खां गिनंदा हुआ। अॼु जा सौदागर त पिया नीलाम कनि पंहिंजो वतन, कणिक जे मुठ ते विकामे थो बहिश्त। ए कराची, जाने सिंध रूहे वतन। तुंहिंजो ही माहौल ॾिस केॾो न आहे अजनबी, तुंहिंजो सागर केतिरो मायूस आहे। हर घिटीअ में लुटिजे पियो थो आदमियत जो सुहाग, सोन चांदीअ जे सजायल जानरहिन में अंदरां ई अंदरां ॾिस ज़िंदगी पिसजे पई। आबरू लुटिजे पई अमनो आज़ादीअ संदी ज़ाहिर ज़हूर। गैर ॾिस केॾो न आहे सरबुलंद, गैर ॾिस केॾो न आहे सरबुलंद, केतिरो मज़बूत आहे त साम्राज। ए कराची, जाने सिंध रूहे वतन। तुंहिंजे रंगीनीअ जे पर्दे में लिकल ॾिसजे थो को इनकलाब, वक़्त जूं वाॻूं वरण लाइ बेक़रार। तुंहिंजे रस्तनि मां अचे थी सरमदी रत जी पुकार। गुलशननि जा गुल था ॾिसजनि, गुलशननि जा गुल था ॾिसजनि खून चिकान, गुलशननि जा गुल था ॾिसजनि खून चिकान। तुंहिंजे ख़ामोशियुनि में शायदि थो हुरे सुॾकनि जो साज़, केसी ताईं रहंदो आख़िर ही फ़रेब। मुद्दतनि खां आ ज़मानो मुंतज़र कर थो मोड़े हित नऊं को दौर। ॾिस त ॾूर आहे उफ़क़ ते पिरह आ जागण लॻी, चाक थींदो ज़ुल्मतुनि जो परदाए तारीख़ तर। हर तरफ़ रोशन हक़ीक़त बहकंदी, सर बुलंद थींदो वरी हित लोकराज। सिर नवाए नेठि भॼंदो साम्राज, हिकु थी वेंदीअ सिंधड़ीअ सां ए कराची नेठि तूं। रूह पंहिंजे जिस्म सां मिलंदो वरी। ए कराची सिंध जा सिंगार ऐं रूहे वतन। ए कराची, जाने सिंध रूहे वतन। हीअ आज़ाद नज़म सिराज कराची सिंध खां खसे मरकज़ जे हवाले करण वक़्तु लिखियो। नज़म लिखण जो असुलु साल त ख़बर न आहे कहिड़ो, पर पहिरियों भेरो सिमाही मेहरान 1956 ईस्वीअ में छपियो हो ऐं अॼु उनखे 57 साल गुज़री विया आहिनि। नज़म जो मतन
नफ़्से मज़मून अॼु जे हालतुनि सां केॾो न ठहकंदड़ थो लॻे। ही सिटूं ॿुधो। हे कराची जाने सिंध रूहे वतन, अॼु बि तूं सौदागरनि जो अॻु बि तूं सौदागरनि जो शहर हुईं, अॼु बि तूं सौदागरनि जो आ वतन, पर ॿिन्ही सौदागरनि में फ़र्क़ु आहे। अॻु जा सौदागर कंदा हुआ सिर्फ़ु हिकु सौदागिरी, सिर ॾेई पंहिंजे वतन खे ग़ैर खां ॻिनंदा हुआ। अॼु जा सौदागर त पिया नीलाम कनि पंहिंजो वतन, कणिक जे मुठ ते विकामे थो बेच। हिन बंधन में अॻु जे ऐं अॼु जे सौदागरनि जी भेट कई वई आहे। अॻु जा सौदागर या त सिंध वर्की हुआ जेके ॿाहिरां कमाए अची कराचीअ खे सोनू बणाईंदा हुआ, या उहे सूरमा हुआ जेके ॿाहिरी हमले आवरनि खां कराचीअ जो सुहाग, सिंध वतन जो सुहाग बचाईंदा हुआ। अॼु कराचीअ जी सूरत हाल छा आहे? कणिक जे मुठ ते कराचीअ जो बेहिश्त विकिरो कयो पियो वञे ऐं कराचीअ में इंसानियत जे सुहाग ऐं आबरू खे कीअं लुटियो पियो वञे। अचो त सिराज जी 57 साल अॻु लिखियल आज़ाद नज़म मां मालूम करियूं। ए कराची जाने सिंध रूहे वतन, तुंहिंजो ही माहौल ॾिस केॾो न अजनबी, तुंहिंजो सागर केतिरो मायूस आहे, हर गिटीअ में लुटिजे पियो थो आदमियत जो सुहाग। सोन चांदीअ जे सजायल जांडहिन में अंदरां ई अंदरां ॾिस ज़िंदगी पिसजे पई, आबरू लुटिजे पई, अमनो आज़ादीअ संधी ज़ाहिर ज़हूर ग़ैर ॾिस केॾो न आहे सरबुलंद, केतिरो मज़बूत आहे हित साम्राज। सिराज जी अलामत जांडहिन में ज़िंदगीअ जो पिसजण जदीद दौर जे टार्चर सेलनि सां मुशाबिह न आहे। अॼु कराचीअ वटि सिंधु सागर मायूस न आहे। कराचीअ जो माहौल ॿाहिरनि जी आमद इन्फ्लैक्स सबबु अजनबी नथो लॻे। पठान पंजाबी पनागीर साम्राज जी सूरत अख्तियार करे न चुका आहिनि। सिराज मुस्तक़बिल बीन शाइर सच न लिखियो आहे। हा अलबत कराची सिंध खां खसजण खां पोइ बि सिराज उम्मीद परस रहियो हो त ज़मानो मुंतज़िर आहे, नओं दौर कर मोड़े रहियो आहे, पिरिया जाॻण वारी आहे। कराची सिंधड़ीअ सां हिकु थी वेंदी ऐं ईअं थियो। कराची सिंध खे वापसि मिली, सिंध जी राजधानी बणी, पर अॼु वरी महिमान मालिक थियण जा ख़्वाब ॾिसी रहिया आहिनि। मां चाहियां थो त हिन मौक़े ते सिराज जे दोस्त, सिराज जे रफ़ीक, 20वीं सदी ऐं 21वीं सदीअ जे वॾे शाइर शेख अयाज़ जो 1985 ईस्वीअ में लिखियल रिण ते रिमझिम किताब 1986 ईस्वीअ में छपियल कराचीअ बाबति साॻे सिराज वारे बहर वज़न में लिखियल आज़ाद नज़म पिणु हिते पेश करियां। मवाज़नू करियां त ॿिन्ही हमअसरनि कराचीअ खे कहिड़ी नज़र सां ॾिठो आहे। सिराज जो नज़म 57 साल पुराणो ऐं अयाज़ जो 37 साल पुराणो नज़म आहे। शेख अयाज़ झिलमिलाईंदड़ कराची, रोशनीअ जा गीत ॻाईंदड़ कराची, सिंध जी आहीं कराची, अॼु बि मां तुंहिंजे रस्तनि खे मुंडीअ जीअं ॼण त पूरो थो अचां। अॻु गुरू मंदर खां थोरो अॻु भरो वेंदी हुईं, शाम जो केई टला टह टह कंदा नींदी हुईं, कवेलियुनि जी कूक ॾे जे ध्यानु वेंदो हो कॾहिं, चंड ईंदो हो नज़र आकाश में वेंदो तॾहिं, ऐं कॾहिं तारा हवा में जुगनुअनि जीअं जगमगाईंदा हुया, पर मुंहिंजा डगमगाईंदा हुया। आमलियाणियुनि जे पुठियां अॼु बि मां तन खे सारे तन जी ख़ुशबूअ में वञा थो वेड़जी, कूक कोयल जी ॿुधां थो तन जे जादूअ में वञा थो वेड़जी, तुंहिंजो लालू खेत ओरंगी बि मूं लाइ अजनबी, नाहिन कुंवारा मूरनू हो ज़ार ज़ार, तान त्या टोपी जॾहिं फाही चढ़ी मर्दाना वार, काल रसीअ में लुॾियो बे अख्तियार, मूं छुया हा पेर उन जा बार बार, काश हुन जा हम वतन एतिरो सम्झी सघनि, कीअं आज़ादी मिली केर हा वरती हुई जन, शाहराउनि खे छॾे सोढ़ी गिली, अॼु बि मां ही थो चवां काश टीपूअ जीअं मरां, को बि दखन खां कराचीअ में अचे, उन करे मूं लाइ नाहे अजनबी, हिते बि आहिनि तुंहिंजे ऊचनि बंगलनि, मीर सादिक वांगियां नंगे वतन, पाण सां गद्दार आहिनि ज़िंदगीअ जी हार आहिनि, तन खे केई नौकरियूं ऐं केई कारोबार आहिनि, पोइ बि कुझु नाहे वटनि, जे न आ मिटी त पोइ कहिड़ो कफन, तूं भली कश्मीर खां कारो मंडल ताईं लॻी, मुंहिंजे दिलि में थी वसीं, तूं सॼी तारीख़ आहीं धरती जी चीख आहीं,
दिल ॾुखाईंदड़ कराची झिलमिलाईंदड़ कराची अॼु बि मां तुंहिंजे रस्तनि खे मुंडीअ जीअं ॼण त पूरो थो अचां। सच चयो आहे कंहिं त पीक्स ऑफ माउंटेन्स सी ईच अदर, यानी पहाड़नि जूं चोटियूं ई हिक ॿिए खे ॾिसंदियूं आहिनि। सिंधी अदब जे हिननि ॿिनि पहाड़नि जी सोच जी यकसानियत, फ़िक्री गहराई, चैलेंजुनि ते नज़र ऐं मुस्तक़बिल बि इन्हीअ में ममासिलत कमाल जी आहे। झिलमिलाईंदड़ कराची नज़म लिखण वक़्तु अयाज़ जे शऊर, लाशऊर या तहतल शऊर में सिराज वारो नज़म कराची हो या न, पर ॿिन्हिनि जे आज़ाद नज़मनि जी इब्तिदा में पंहिंजे शहर लाइ मुहबत ऐं रोमांस साॻियो आहे। अयाज़ वटि कुझु ज़ाती रोमानवी ऐं सिराज वटि कुझु तारीख़ी ऐं रोमानवी, जॾहिं त सिराज जी नज़म जी पछाड़ी कराची सिंध खे वापसि मिलण वारो उम्मीद परस्तीअ वारे जज़्बे सां मामूर हुई। अयाज़ पंहिंजे नज़म में तानत्या टोपी, झांसीअ जी राणीअ जी साथी बहादुर वतन परस्त जे हम वतननि खे मुखातिब थी जेकी कुझु चयो आहे केॾो न सच आहे, केॾो न कड़ो इज़हार आहे। पोइ बि कराची संदसि दिलि में वसे थी, असांजी दिलि में वसे थी। को बि दखन खां कराची में अचे उन करे मूं लाइ नाहे अजनबी, हिते बि आहिनि तुंहिंजे ऊचनि बंगलनि, मीर सादिक वांगियां नंगे वतन, पाण सां गद्दार आहिनि ज़िंदगीअ जी हार आहिनि, तन खे केई नौकरियूं ऐं केई कारोबार आहिनि, पोइ बि कुझु नाहे वटन, जे न आ मिटी त पोइ कहिड़ो कफ़न। तूं भली कश्मीर खां कारो मंडल ताईं लॻी मुंहिंजे दिलि में थी वसीं, तूं सॼी तारीख़ आहीं, धरतीअ जी चीख आहीं, दिलि ॾुखाईंदड़ कराची झिलमिलाईंदड़ कराची अॼु बि मां तुंहिंजे रस्तनि खे मुंडीअ जीअं ॼण त पूरो थो अचां। कराची अयाज़ जे दिलि में थी वसे, उहो सॼी तारीख़ ऐं धरतीअ जी चीख आहे ऐं अयाज़ उन जे रस्तनि खे मुंडीअ जीअं पूरो थो अचे। ऐं सिराज लाइ कराची कल्ह बि अॼु बि सुभाणे बि सिंध जो सींगार ऐं रूहे वतन आहे। ऐं कराची सिंध जा सींगार ऐं रूहे वतन, ऐं कराची जान सिंध रूहे वतन।